टंडोलाहियार में 19 मुहर्रम ते करबला जे वाक़े में शहीद थियल ॿारड़नि जी यादि में ॿारड़नि जो मिसाली मातमी जुलूस निकिरी शहर जो गश्त कंदो वापसि नहर थियो। रिपोर्ट मंसूर कालरो। टंडोलाहियार शहर में गुज़िरियल कुझु सालनि खां मुहर्रम हराम जे आख़िरी तारीख़ुनि में ख़ासि तौर करबला जे वाक़े में शहीद ॿारड़नि जी यादि में ॿारड़नि जो मिसाली जुलूस निकिरे थो, जंहिं को अॻवान को सालार न हूंदो आहे, पर इहो मुख़्तलिफ़ पाड़नि मां ॿारड़नि जे बाहमी मुनज़्ज़म अंदाज़ सां काठ जे ठहियल घोड़नि, जिन खे बाक़ाइदा वॾनि असली ज़ुलझनाउनि वांगुरु ख़ूबसूरत अंदाज़ सां सिंगारे दिलकश वागुन सां ऐं नंढड़ियूं शबीहूं मुबारक बि शामिल करे राहिब पाड़ो टंडोलाहियार मां निकिरी या हुसैन अलैहिस्सलाम जे दुखदायक सदाउनि सां सोगवार माहौल ऐं मंज़रनि सां मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि तां गश्त कंदो वापसि पुरअमन अंदाज़ सां नहर थिए थो। जुलूस में अलम गाज़ी अब्बास 6 महीननि जे मासूम शहीद शहज़ादी अलस्कर जो पींघो शहज़ादे क़ासिम घोट सां मनसूब सेज जूं शबीहूं बरामद कयूं वञनि थियूं, जिन में सबेलनि जो इंतज़ाम तोड़े लंगर जा बंदोबस्त कया वञनि था। हिन जुलूस लाइ समूरियूं काविशूं, शौक़, जज़्बो ऐं अक़ीदतमंदीअ में फ़क़ति ॿारड़ा शामिल हूंदा आहिनि। हिन साल 19 मुहर्रम ते बि साॻे जज़्बनि सां ही जुलूस अहल बैत सां मोहब्बत ऐं यज़ीदियत सां नफ़रत जो इज़हार में गुज़िरियल सालनि खां वधीक मोहब्बत सां बरामद थी गश्त कंदो वापसि इख़्तिताम पज़ीर थियो।